एमक्यू में जेयूआई सिंध में गॾिजी इलेक्शन विढ़ण ते इतफ़ाक़ करे वरितो। एमक्यू अॻवान डॉक्टर फारूक सतार चयो आहे त एमक्यू में जेयूआई सिंध में गॾिजी कम करण ते इतफ़ाक़ कयो आहे। कयो आहे त गॾिजी पीपल्स पार्टी जे वॾेरनि खे उन्हनि जी औकात यादि ॾियारींदासीं। रांची में जेयूआई अॻवान मौलाना राशिद महमूद सूबरो ऐं एमक्यूएम अॻवान डॉक्टर फारूक सतार गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते डॉक्टर फारूक सतार चयो त असां गॾिजी पीपल्स पार्टी जे वॾेरनि खे उन्हनि जी औकात यादि ॾियारींदासीं। एमक्यूएम ऐं जेयूआई सिंध में गॾु कम करण ते इतफ़ाक़ कयो आहे। असां फ़ैसिलो कयो आहे, हाणे सिंध कार्ड हलण न ॾींदासीं। फारूक सतार चयो त बहिराड़ी वारे इलाइक़नि जे मेंटेन जेयूआई वटि आहे, पीपल्स पार्टी वटि न आहे। सिंध जे बहिराड़ी वारे इलाइक़नि में सियासी कुवत जेयूआई वटि आहे। सिंध जे अवाम सां गुज़िरियल 15 सालनि खां ज़ुल्म कयो वियो। सिंध में हिन वक़्तु धाड़ेल राज आहे। एमक्यूएम अॻवान फारूक सतार चयो त इलेक्शन जी तारीख़ ॾियण इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। सदर ख़त लिखी ज़बरदस्ती इशू उथारियो आहे। उन मौक़े ते जेयूआई अॻवान मौलाना राशिद महमूद सूबरो चयो त मस्तौम धमाके जी मज़म्मत कयूं था। रांची खां कशमोर ताईं अमन अमानी सूरत हाल ख़राब आहे। एमक्यूएम सां गॾिजी जदोजहद करण जो फ़ैसिलो कयो आहे।